बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां यहाँ आबिद अली मंगरियो पेशाहिन हिम्मत जो हेडलाइन। फैसल मुगैरी केस बाबत सरदारजादा गाजी ज़ुबैर खान जखरानी पारां जिद्दोजहद जारी रखण जो आज़म। संदस वकील पारां चाणका जी मेडिकल टीम खिलाफ अदालत वञण जो ऐलान। पंजाब फॉरेंसिक साइंस एजेंसी पारां जुज़ा अणपूरा ऐं नाकारा करार ॾियण बाद फैसल मुगैरी केस नओं रुख इख्तियार करे वरितो आहे। इन सिलसिले में सरदारजादा गाजी ज़ुबैर खान जखरानी जे वकील बैरिस्टर अरसलान राजा जो चवणु आहे त MSCMC डॉक्टर इरशाद काज़मी पारां पंजाब फॉरेंसिक साइंस एजेंसी जे नाले ते कूड़ी रिपोर्ट जारी करे गुमराह कंदे शहीद फैसल मुगैरी मथां इल्ज़ाम लगाया, जंहिंजी पंजाब फॉरेंसिक साइंस एजेंसी तरदीद करे चुकी आहे। पोस्टमार्टम कंदड़ टीम खिलाफ अदालत वञी संदस लाइसेंस ता हयात रद्द करण जी अपील कंदासीं। सिंध हाई कोर्ट के ऑर्डर के बाद जो स्पेशल मेडिकल बोर्ड बना पोस्टमार्टम और एग्जूमेशन करने का मरहूम फैसल खान मुगैरी का, इसको चेयर कर रहे थे MSCMC हॉस्पिटल लाड़काना डॉक्टर इरशाद काज़मी। डॉक्टर इरशाद काज़मी ने जो दिसंबर के महीने में रिपोर्ट जमा कराई, फाइनल रिपोर्ट कोर्ट में, उसमें डॉक्टर इरशाद काज़मी ने मरहूम पे 3 इल्ज़ामात लगाए। एक कि ही वॉज एक्सपोज टू एक्सेसिव एल्कोहल, मतलब कि वो खुदा न खास्ता जो है शराब का बहुत ज़्यादा इस्तेमाल करते थे। दूसरा कि वो टबैको का इस्तेमाल बहुत ज़्यादा था। और तीसरा कैनबिस यानी कि चर्स। इन इल्ज़ामात की बेसिस उन्होंने बनाई अपनी झूठी रिपोर्ट में पंजाब फॉरेंसिक साइंस एजेंसी की रिपोर्ट, जबकि पंजाब फॉरेंसिक साइंस एजेंसी ने हमें जो है क्लियर कट दिसंबर के महीने में ये वाज़े कर दिया कि जो रिपोर्ट में शराब का जिक्र है वो हमने कभी भी नहीं कहा, ना हमने कोई ऐसा सैम्पल हमें मिला जिससे हम ये रिपोर्ट बनाते कि ही वॉज एक्सपोज टू एल्कोहल। तो पंजाब फॉरेंसिक साइंस एजेंसी ने दिसंबर के महीने में ये बिल्कुल वाज़े कर दिया था कि ये इल्ज़ाम जो डॉक्टर इरशाद काज़मी ने मरहूम पे लगाया ये झूठा है। दूसरे जो बाकी इल्ज़ामात हैं वो आज जो हमें लेटर मौसूल हुआ है पंजाब फॉरेंसिक साइंस एजेंसी से, उसमें उन्होंने वाज़े तौर पे ये लिखा है कि जो सैंपल्स भेजे गए थे इरशाद काज़मी की तरफ से वो बिल्कुल जो है डिस्ट्रॉयड कंडीशन में थे और उनसे ये पॉसिबल नहीं था कि वो दिल का, लंग्स का और ब्रेन का एग्जामिनेशन कर सकते। तो उन्होंने वाज़े तौर पे ये क्या लिखा है इस लेटर पे, और बाहर कोई इसको पढ़ भी सकता है कि जो सैंपल्स भेजे थे वो बिल्कुल जो है वो डिस्ट्रॉयड कंडीशन में थे, उनसे कोई चीज़ हम मालूम नहीं कर सकते थे। इसके अलावा जो एक ख़ास बात उन्होंने इस लेटर में लिखी है वो ये लिखी है कि जो कैनबिस निकला था लिवर और स्टमक से वो बिल्कुल लो रिस्क कैनबिस था। इसका मतलब ये है कि वो कोई ऐसा नहीं था कि जिससे हार्ट अटैक हो सके। तो इन दोनों लेटर्स जो पंजाब फॉरेंसिक साइंस एजेंसी ने जो इशू की हैं उनसे ये वाज़े हो गया कि ये जो रिपोर्ट है इरशाद काज़मी ने जो बनाई है ये झूठ पे मबनी है। और इसी सिलसिले में हम हाई कोर्ट में पिटिशन भी फाइल करेंगे अगेंस्ट डॉक्टर्स और विल मेक श्योर कि इन पे FIR हो। हम पाकिस्तान मेडिकल कमीशन में भी इनके ख़िलाफ़ केस करेंगे कि इनके लाइसेंसेस जो हैं वो परमानेंट जो हैं वो कैंसिल किए जाएँ, और जो भी ड्यू कोर्स होगा वो हम आइंदा आने वाले टाइम में लेंगे डॉक्टर्स के खिलाफ। जैकबाबाद में अमित कुमार जी इलेक्ट्रॉनिक्स जी दुकान है घर के बा करोड़ें रुपयनि जो सामान सड़ी रख। संदस भेण साहबू साठजण सबब बेहोश, गणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल। जैकबाबाद जी वीडियो मार्केट में कायम अमित कुमार जी इलेक्ट्रॉनिक्स जी दुकान आरती कम्युनिकेशन के ओश तो शॉर्ट सर्किट सबब बाह लगी वही, जेका ॾिसंदे समूरी दुकान के वकोड़ण बाद संदस दुकान मथा कायम घर के लगी वही। दुकान है घर में रखियल करोड़ें रुपयनि जो सामान, एयर कंडीशंस, स्मार्ट टीवीज़, DSLR कैमरास, CCTV कैमरास समेत करोड़ें रुपयनि जी मालियत जो सामान सड़ी रख थी वियो। बाह जी इतला ते वनफाए मददगार इंचार्ज तारिक तरीन ऐं इंचार्ज टावर चौकी आफ्ताब तरीन पंहिंजी टीम समेत वाक़े वारी हंध पहुता। जनवरी बहादुरी सां मुख़्तलिफ़ घरनि जूं छितूं टपी हथौड़ियुनि जी मदद सां घर जी दीवारनि खे मुख़्तलिफ़ हंधनि खां टोड़े घर अंदर दाख़िल थी बाह जे शोलनि में फाथल 3 वरनि जी रेखा कुमारी खे बेहोशी वारी हालत में कढी अस्पताल मुंतकिल कयो। जनेथाबाद में इतला ते फायर ब्रिगेड भी पहुती ऐं 2 कलाकनि जी मेहनत बाद बाह ते ज़ाब्तो आणे वरितो। फायर ब्रिगेड जी गाड़ी सोढ़ी घिटिन में फासण सबब कुछ देर बाद पहुती, जंहिं सबब भी वधीक नुक़सान थियो। ज़रियनि मूजिब फायर ब्रिगेड जी नंढी गाड़ी शहर के बासरन के पानी पहुंचाईंदी आहे। दुकान मालिक मुतासिर अमित कुमार मूजिब दुकान में पयल करोड़ें रुपयनि जो सामान, कुछ रोक रक़म में सोना जेवर पिण सड़ी विया आहिनि। तंहिं बावजूद शुक्र आहे त को जानी नुक़सान न थियो आहे। जैकबाबाद शहर के भरपासे में कायम गैर कानूनी हाउसिंग स्कीम्स खिलाफ इंतजामिया कदम न खयां। शहरनि जा करोड़ें रुपया दाव ते लगल। जैकबाबाद शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गैर कानूनी तौर हलंदड़ हाउसिंग स्कीम्स खिलाफ ज़िला इंतजामिया के भी उपाव न वरता, जंहिं सबब उन्हनि स्कीम्स में बुकिंग कराईंदड़ शहरनि जा करोड़ें रुपया दाव ते लगल आहिनि। छाकाणि त शहर जी कुछ स्कीम्स खां अलावा तक़रीबन स्कीम्स के वापडा, सुई गैस, हाउसिंग अथॉरिटी समेत लागापियल इदारनि खां NOC सर्टिफिकेट नाहे मिलियल। शहरनि डिप्टी कमिश्नर खां मुतालबो कयो त गैर कानूनी तौर हलंदड़ स्कीम्स खिलाफ कार्रवाई कई वञे त जीअं उन्हनि स्कीम्स में सीड़पकारी कंदड़नि जा पैसा बची सघनि।
जैकबाबाद में गोठ ते पुलिस चढ़ाई करे 4 ॼणनि खे गुम करण खिलाफ ॻोठाणनि जो एहतजाज। क़ौमी शाहराह ते चाइरनि खे बाहियूं ॾेई धरणो। जैकबाबाद जे ॻोठ लाल बख्श बुघियो वासिन ॻोठ ते पुलिस चढ़ाई दौरान ॻोठाणनि शफी मोहम्मद, अता मोहम्मद, हबीबुल्लाह ऐं नूरुद्दीन बिरोही खे खंभे गुम करण खिलाफ सिंध बलूचिस्तान खे मिलाईंदड़ क़ौमी शाहराह ते बुघियो पुल वटि धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। ॻोठाणनि मोर खान, मोहम्मद इब्राहिम, ज़ुलेखा, नूरबानो ऐं ॿियनि जो चवणु हो त मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस ॻोठ ते चढ़ाई करे 4 ॼणा खंभे खणी वई आहे। तर्जुमान जैकबाबाद पुलिस शम्स बेग डहर मौजिब ॻोठ लाल बख्श बुघियो ते घोटकी पुलिस चढ़ाई कई आहे, जंहिं खिलाफ एहतजाज कंदड़ ॻोठाणनि खे थाणे वठी आया आहियूं ऐं रोड खोलरायो वियो आहे। करीमबख्श वेझो रिक्शा जे टक्कर में नींगर फौत। ॻोठ सुल्तान माची में तेज़ रफ़्तार रिक्शा जे टक्कर जे नतीजे में 7 वरनि जो नींगर अताउल्ला सोलंगी ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे जैकबाबाद इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते हू ज़ख़्मनि जी सट न सहंदे फौत थी वियो। मुबारकपुर वेझो नींगरी घर ॿाहिरां तलाव में ॿुॾी फौत। ॻोठ मीरल पुराणो में 5 वरनि जी नींगरी नादिया चांग पैर तिरकण सबब तलाव में ॿुॾी फौत थी वई। ज़मीन ते कम कंदड़नि नींगरी खे तलाव खां कढी अस्पताल पहुचायो, जिते डॉक्टरनि पारां नींगरी जे मौत जी तस्दीक कई वई। दिलमुराद वेझो मुड़िस ऐं सोहरे पारां औरत ते कारह इल्ज़ाम, गोलियूं हणी मरणीन करे छॾियो। दिलमुराद थाणे जी हद भुट्टागढ़ी स्टॉप लॻ जवाबदार दोस्त मोहम्मद कटोहर पंहिंजी नौजवान घरवारी वहीदा कटोहर खे गोलियूं हणी ज़ख़्मी करण बाद फरार थी वियो। इत्तला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मी औरत खे ठुल इस्पताल मुंतक़िल करायो, जितां खेसि लाड़काणे मुंतक़िल कयो वियो। कंडियारो में ज़मीनी तकरार तां ख़ास ख़ैली मंगरिया मरी बिरादरी जी 2 धुरनि में झेड़ो, 2 ॼणा क़तल, 3 ज़ख़्मी। ॻोठ फतेह मोहम्मद मरी में ज़मीनी तकरार तां 2 धुरनि मरी मंगरिया ऐं ख़ास ख़ैली बिरादरी में झेड़ो थी पियो। गोलियूं लॻण जे नतीजे में ज़मीर मरी ऐं नूर मोहम्मद उर्फ ज़ुल्फू ख़ास ख़ैली मारिजी विया, जॾहिं त इमरान, फतेह मोहम्मद, उवैस ऐं आसिफ मंगरियो ज़ख़्मी थी पिया। काज़ी अहमद में मोटरसाइकिल ऐं उठ गाॾी में टक्कर, नौजवान फौत, संदसि भाउ ज़ख़्मी। चाइना कंपनी भरिसां आमरी रोड ते 2 सगन भाइरनि जी मोटरसाइकिल जो उठ गाॾी सां टक्कर थी पियो, जंहिं जे नतीजे में 15 वरनि जो काशिफ भट्टी मौक़े ते ई फौत थी वियो ऐं संदसि 13 वरनि जो भाउ सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे ॻणती जोगी हालत में नवाबशाह मुंतक़िल कयो वियो। गढ़ी हसन वेझो खोसा बिरादरी जी 2 धुरनि में झेड़ो, 6 ॼणा ज़ख़्मी। आडी 52 थाणे जी हद ॻोठ बदलो खोसो में खोसा बिरादरी जी 2 धुरनि में कारह तकरार तां झेड़ो थी पियो, जंहिं जे नतीजे में लच्छियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबब न्यास खोसो, नसीर अहमद, वज़ीर अहमद, शबीर अहमद, अब्दुल समी ऐं रशीद खोसो सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे पुलिस लेटर ॾेई इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। डापरकोट मां इंडस हाईवे तां कंदकोट वासी 3 ॼणा मुबैना अगवा। वारिसनि जो गौसपुर में इंडस हाईवे ते धरणो, रोड ब्लॉक। ॻोठ कर्नल इस्माइल वासी गुलाम शबीर जाफरी ऐं ॻोठ वाहिद बख्श वासी अमानुल्लाह जाफरी यासीन निंदवाणी कच्चे में धाड़ेलनि वटि कैद, 3 लाख रुपया भुंग तलब। वारिसनि मौजिब मुग़वी कुझु ॾींहं अॻु दोस्त जी दावत जो चई घरां निकिरी विया, जेके वापसि न मोटिया ऐं हाणे धाड़ेलनि 3 लाख रुपया भुंग तलब कयो आहे। कंदकोट ऐं शिकारपुर पुलिस हदबंदी जे तकरार सबब मदद न करे रही आहे। डीएसपी कंदकोट पारां मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करे मुग़वी बाज़ियाब कराइण जी ख़ातिरी बाद रोड खोलियो वियो। सुल्तानकोट भरिसां मच्छी सां भरियल डॉटसन टायर बस थियण सबब कल्टी, 6 ॼणा ज़ख़्मी। मच्छी खणी ईंदड़ डॉटसन खाही में किरण सबब मीरबहर बिरादरी जा 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन मां 1 ॼणे जे फौत थियण जा इत्तला आहिनि। दरिया खान मरी वेझो लाशारी बिरादरी जी 2 धुरनि में झेड़ो, 2 औरतनि समेत 4 ॼणा ज़ख़्मी। ॻोठ कहकाट में लाशारी बिरादरी जी 2 धुरनि में झेड़ो थी पियो, नतीजे में गुलज़ार लाशारी, फैज़ुल्ला लाशारी, हनीफा लाशारी ऐं राबिया लाशारी ज़ख़्मी थी पियूं। मुतासिर धुर जो इस्पताल में एहतजाज। संदन चवण हो त जवाबदारनि अली गोहर लाशारी, कमाल लाशारी, साजन लाशारी, गुल लाशारी ऐं ॿियनि हमलो कयो आहे, जन ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। सुल्तानकोट भरिसां हारी जे सारिन जे देरे खे बाह, देरो सड़ी रख, लखें रुपयनि जो नुक़सान। ॻोठ दोसवाह में आगा नसर खान पठान जे 100 जरेब जे सारिन जे देरे खे बाह लॻी वई। मुतासिर हारी मौजिब बाह लॻण सबब लखें रुपयनि जो नुक़सान थियो आहे। वसवारनि खे वाहुर जी अपील करियां थो। गोज़ारवरा में 1 हफ़्तो अॻु क़तल थियल नौजवान जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारिसनि जो एहतजाज। मक़तूल नौजवान नदीम टालपुर जे वारिसनि ॻोठ नंढा टालपुर वासिन अल्लाह ॾिनो टालपुर, मुस्मात बसरा टालपुर, अमानत अली टालपुर ऐं ॿियनि एहतजाज कंदे दाहियो आहे त 1 हफ़्तो अॻु ख़ैरपुर में असांजे नौजवान नदीम टालपुर खे संदसि ज़ाल आसिया टालपुर पंहिंजनि सौटनि अरसलान ऐं रेहान टालपुर सां गॾिजी क़तल कयो, जिन खे पुलिस गिरफ़्तार न करे रही आहे। हुननि घुर कई त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। काज़ी अहमद में जतोई बिरादरी जो चङे मुड़िस खे कूड़े क़तल में फासाइण जी साज़िश ख़िलाफ़ एहतजाज। लाखाट वासी जतोई बिरादरी मोहम्मद नवाज़ जतोई, सैयद सिकंदर अली शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कंदे चयो आहे त 4 ॾींहं अॻु जतोई बिरादरी जे झेड़े में मारिजी वियल गुलशेर ऐं ग़ुलाम कादिर जो क़तल केस मुअज़्ज़िज़ शख़्सियत मोहम्मद यूसुफ जतोई ऐं ॿियनि ते दाख़िल करण जी कोशिश कई पई वञे। SSP खां घुर था करियूं त मामले जी जांच कराए असल कातिलनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे। मियां साहिब में मोटरसाइकिल जे मिस्त्री जी दुकान मां चोरी। मियां साहिब मेन रोड ते अणसुञातल चोरनि मोटरसाइकिल जे मिस्त्री वसीम भट्टी जो दुकान तोड़े सामान चोरी करे विया। मुतासिर दुकानदार ऐं शहरनि जो वाक़े ख़िलाफ़ एहतजाज, चोरी वापसि कराइण जी घुर।
कंदकोट में औरत जो धी के कारह इल्जाम हेठ कत्ल कंदड़ जवाबदारन के गिरफ्तार न करण खिलाफ एहतजाज। बख्शापुर जे गोठ बिलावल डोमकी वासण मुस्मात बशीरा डोमकी मासूम बालन समेत एहतजाज कंदे चयो त 3 ॾींहं अॻु मुंहिंजी न्याणी मुस्मात बख्तावर डोमकी के मुड़स गुलाम सरवर डोमकी ऐं साथिन अलीदाद गोलो ऐं सादुल्ला गोलो जी चुर्च ते कूड़े कारह जे इल्जाम हेठ कत्ल कयो आहे। वेतर पुलिस पंहिंजी मर्ज़ी जो केस दाख़िल करे कातिलन के तहफ़्फ़ुज़ फराहम करण चाहे थी। वॾे वज़ीर खे अपील आहे त मुंहिंजी मदद कई वञे। शबीराबाद में अणसुञातल चोर ज़मीन घुमण लाइ वियल ॻोठाणे जी मोटरसाइकिल चोरी करे फरार। ॻोठ निहाल बखराणी वेझो ज़मीन ते घुमण लाइ वियल ॻोठाणे अर्ज़ मोहम्मद बंगलानी जी मोटरसाइकिल अणसुञातल चोर काहे फरार थी विया, जंहिं ख़िलाफ़ ॻोठाणनि ठुल कनकोट रोड ब्लॉक करे एहतजाज कयो ऐं मोटरसाइकिल वापसि कराइण जी घुर कई। सखर पुलिस पारां 15 ॾींहं अॻु पुलिस मुक़ाबलो ॼाणाए ज़ख़्मी कयल नौजवाननि जे वारिसनि जो एहतजाज। ॻोठ निहाल खान खोसो वासिन औरतनि मर्दनि ऐं मासूम ॿारनि सखर प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कंदे दायो आहे त सखर पुलिस मुबीन ऐं सलीम खोसो खे कूड़ो मुक़ाबलो ॼाणाए हाफ फ्राई कयो आहे। IG सिंध खे अपील आहे त मामले जी जांच कराए कूड़ो मुक़ाबलो कंदड़ पुलिस ऑफिसर्स ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। हाला में औरत जो खेस गोलियूं हणी ज़ख़्मी कंदड़ जवाबदार के आज़ाद करण ख़िलाफ़ एहतजाज। हाला वासण रेहाना ख़ासख़ली थाणे आॾो एहतजाज कंदे चयो त शुएब ख़ासख़ली मूंखे गोलियूं हणी ज़ख़्मी कयो, जंहिंखे माण्हुनि पकड़े पुलिस हवाले कयो ऐं पुलिस खेस चालान करण बजाए आज़ाद करे छॾियो। मुंहिंजे जवाबदार के गिरफ़्तार न कयो वियो त पुलिस ख़िलाफ़ अदालत वेंदसि। मटियारी प्रेस क्लब की इमारत तामीर न कराइण खिलाफ सहाफ़िन जो एहतजाज। मटियारी के सीनियर सहाफ़िन ज़मीर ख़ासख़ैली, GM बाबू ख़ासख़ैली, रियाज़ चांडियो ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 8 साल अॻु प्रेस क्लब के कब्ज़ो ॼाणाए ड्राहियो वियो हो, जंहिं बाद अॼु ॾींहुं ताईं इमारत न ॾिनी वई आहे। सहाफ़िन घुर कई त ज़िले हेडक्वार्टर मटियारी के प्रेस क्लब की इमारत ॾिनी वञे, ॿी सूरत में तहरीक हलाईंदासीं। ऐं पंगरियो में चेयरमैन एरिया वाटर बोर्ड बदीन जो अकरम वाह जो दौरो, पानी खोट ऐं ॿियनि शिकायतनि जो जाइज़ो वरितो। चेयरमैन एरिया वाटर बोर्ड रईस क़बूल मोहम्मद खटियाण प्रेस क्लब पंगरियो में सहाफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त अकरम वाह जी रीमॉडलिंग करे हिकु वधीक गेट लॻाइण जी हुकूमत खां मंज़ूरी वरिती आहे, जंहिंसां बदीन ज़िले में पानी जी खोट ख़त्म करण में मदद मिलंदी। ही हुयूं हिन वक़्त ताईं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।